नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त अॼु एतिकाफ़ जे हवाले सां कुझु मसाइल अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 1 ही आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ यानी आख़िरी 10 ॾींहंनि जो एतिकाफ़ इन जा कहिड़ा फ़ज़ाइल आहिनि। त इन जो जवाबु आहे त प्यारा दोस्तों, रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जे एतिकाफ़ जा काफ़ी फ़ज़ाइल आहिनि। हदीस मुबारका में आहे त जंहिं रमज़ानुल मुबारक में 10 ॾींहं एतिकाफ़ कयो उहो ईअं आहे जीअं 2 हज 2 उमरा कया। ऐं हज़रत इमाम हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त मोतकिफ़ खे यानी एतिकाफ़ करण वारे खे हर रोज़ हिकु हज जो सवाबु मिलंदो आहे। प्यारा दोस्तों, सुवाल नंबर 2 ही आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जे एतिकाफ़ जी शरई हैसियत कहिड़ी आहे, इन जो शरई हुकुम छा आहे। त इन जो जवाबु आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ सुन्नत मुअक्कदा अलल किफ़ाया आहे। ऐं सुवाल नंबर 3 ही आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ कहिड़े ॾींहुं शुरू थींदो आहे ऐं कहिड़े वक़्तु शुरू थींदो आहे। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु ही आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ 20 रमज़ानुल मुबारक ते ग़ुरूब आफ्ताब खां पहिरीं यानी सिज लहण खां पहिरीं मस्जिद में एतिकाफ़ जी नीयत सां मौजूदु हुजणु लाज़मी आहे। एतिकाफ़ वारो 20 रमज़ानुल मुबारक ते सिज लहण खां पहिरीं एतिकाफ़ जी नीयत सां मस्जिद में हाज़िर हुजे। ऐं सुवाल नंबर 4 ही आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ यानी आख़िरी 10 ॾींहंनि जो एतिकाफ़ कहिड़े ॾींहुं ऐं कहिड़े वक़्तु ख़तमु थींदो आहे। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु ही आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जो एतिकाफ़ ईद उल फ़ितर जे चंड नज़र अचण खां बाद मुकमल थींदो आहे। यानी जेकॾहिं 29 रमज़ानुल मुबारक ते ईद उल फ़ितर जो चंड नज़र अची वियो त चंड नज़र अचण खां बाद एतिकाफ़ मुकमल थी वेंदो। पर जेकॾहिं 29 तारीख़ ते जेकॾहिं चंड नज़र न आयो त जेकॾहिं 30 रमज़ान ते ईद उल फ़ितर जो चंड नज़र अची वियो त ईद उल फ़ितर जे चंड नज़र अचण खां बाद एतिकाफ़ मुकमल थी वेंदो आहे। सुवाल नंबर 5 ही आहे त सुन्नत एतिकाफ़ जे लाइ कहिड़ा ऐं घणा शर्त आहिनि। त प्यारा दोस्तों, इन जो जवाबु ही आहे त सुन्नत एतिकाफ़ जे लाइ 6 शर्त आहिनि। पहिरें नंबर ते मुसलमान हुजणु ऐं ॿिए नंबर ते आकिल हुजणु यानी जेको एतिकाफ़ करे थो उहो मुसलमान हुजे ऐं ॿिए नंबर ते आकिल हुजे यानी अक़लमंद हुजे, कुझु सम्झी वग़ैरह सघे। ऐं 3 नंबर ते जनाबत खां पाक हुजणु ऐं 4 नंबर ते औरत जो हैज़ ऐं निफ़ास खां पाक हुजणु ऐं 5 नंबर ते नियत करणु ऐं 6 नंबर ते रोज़ो रखणु। इहे 6 एतिकाफ़ जा शर्त आहिनि सुन्नत एतिकाफ़ जा। ऐं प्यारा दोस्तों, ही हुआ सुन्नत एतिकाफ़ जे हवाले सां कुझु सुवालात ऐं उन्हनि जा जवाबात ऐं जेके मसाइल उन्हनि जा हल अव्हांजी ख़िदमत में मूं अर्ज़ु कया। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।